अञा जड़ हला तो जाने कॾहिं निकिरे। ऐं मला घणा तीन ना तीन असां ग़रीब आहियूं, असांजी पोयारी कयो वञे। ऐं असां गौर ॾे ॿिया बि सिंध में कई हीरो आहिनि, के मरी विया, के ज़िंदा आहिनि, के बिस्तरे जे बीमारी जे बिस्तरे ते पिया आहिनि, त के हली नथा सघनि। इन्हनि सभिनि जी मदद कई वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां मीर हसन सोलंकी ऐं अॼु हिकिड़ो ज़रूरी मैसेज खणी आयो आहियां तव्हां दोस्तनि लाइ। हीअ त जीअं तव्हां सभिनि खे ख़बर आहे त हींअर पाकिस्तान में मुज़ी मर्द हली रहियो आहे ऐं तमामु दोस्त जेके मज़दूर तबिको आहिनि से हींअर ॾाढो परेशान आहिनि। ऐं इन्हनि में हिकिड़ो तबिको अहिड़ो बि आहे जेको मल विड़ी ऐं पंहिंजे घर जो गुज़ारो कंदो आहे। ऐं असां अपील था कयूं सेक्रेटरी सैयद स्पोर्ट बोर्ड सैयद इम्तियाज़ अली शाह के ऐं सैयद मुराद अली शाह के ऐं सखावत खाते वारे उहिदेदारनि खे त जीअं हिन मल पहल वारनि जे लाइ कुझु सोचियो वञे ऐं हिन ॾुखे वक़्त में उन्हनि खे कुझु सपोर्ट कई वञे ऐं उन्हनि जी हींअर सार लही वञे जीअं उन्हनि जो कुझु थी सघे। हिन में कुझु मल अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके पंहिंजो मल विड़ी ऐं शाम जो पंहिंजे घर जो सामान वठी ईंदा आहिनि, पंहिंजो गुज़र हलाईंदा आहिनि। ऐं काफ़ी ॾींहंनि खां वठी मेला मलाखड़ा सभु बंदि थी विया आहिनि, मज़दूरी बंदि थी वियूं आहिनि ऐं तमामु माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि। ऐं मलनि जे तरफ़ां हिकिड़ी अपील खणी आयो आहियां तव्हां दोस्तनि जे तरफ़ां त हिन वीडियो खे शेयर कजो, लाइक कजो त जीअं ही सिंध स्पोर्ट बोर्ड वारनि जे उहिदेदारनि ताईं पहुची सघे ऐं वॾे वॾे अमलदारनि ताईं पहुची सघे त जीअं पंहिंजे ही पहलवाननि जे बारे में कुझु सोचियो वञे। ऐं तमामु ॾुखियो वक़्तु पियो हले हींअर ऐं हिन वक़्त में तव्हां पंहिंजे घर रहो ऐं हुकूमत जे चवण सां निकिरो ऐं पंहिंजे एहतियात कयो पंहिंजे जान जे लाइ। ऐं हाणे हलंदासीं गुलाम नबी शीदी लाइ, उहो पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कंदो। उन खां पोइ अमीन शीदी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो। ऐं हिन वीडियो खे लाइक कजो, शेयर कजो। हीअ वीडियो फेसबुक ते बि तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं मलाखड़ा टीवी ते बि तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं वधि मां वधि हिन खे शेयर कजो त जीअं ग़रीबनि जो भलो थी पए ऐं सवाब जी नियत सां हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कजो। ऐं हाणे हलूं था गुलाम नबी शीदी लाइ जेको ठठे ज़िले जो सदर बि आहे ऐं अमीन शीदी लाइ हाणे पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। असांखे वधि मां वधि साल जो ॾुख बि आहे त ज़िंदगी असांखे गुज़री, असां कॾहिं बि ये करोना वायरस या अहिड़ियूं बीमारियूं कोन ॿुधियूं। पर वरी बि असांखे वॾे मां वॾी ख़ुशी इहा आहे त असांजी करोना वायरस जेको पकड़ियो आहे इन जे लाइ हिकिड़ी तारीख़ साईं मुराद अली शाह बादशाह बाक़ाइदे हिकिड़ी तारीख़ ठाती आहे जेकी सिंध जी असल का तारीख़ ख़ुदा जे पारां सिंध खे मिलंदी अचे। सिंध में होशू हीमू दोदा कई कुर्बानियूं ॾेई मरी आहे। ही दरवेशनि जी धरती आहे, अलाह जे वलीन जी धरती आहे ऐं हिते हमेशह सचा माण्हू सिंध ते थी गुज़री मरिया आहिनि। सिंध जी तारीख़ सिंध लुॾंदी ॿुॾंदी कोन। उन जे करे असां इहा था अपील कयूं त ज़िंदगी में पहिरीं मिसाल थियो आहे त काबे जो तवाफ़ बंदि थियो आहे, अलाह जे वलीन जा मेला बंदि थिया आहिनि। ज़िंदगी में ईअं कोन थियो आहे, सदियूं गुज़रियूं आहिनि। हीअ पहिरीं मिसाल ईअं थियो आहे। ऐं हुन खां अलावा असां इहा साईं मुराद अली शाह बादशाह सां ज़रूरी अपील कंदासीं त पंहिंजी क़ौमी रांदि हिन खे गवर्नर नियाज़ अली आबासी 1982 में मल खे रजिस्टर कयो। 1982 खां पोइ 52 साल थी विया आहिनि। हिन जी का सरकारी सतह ते हिन जी पोयारी कोन्हे थी। असांजी सिंध में हींअर चैंपियन पहलवान मंठार बुख्ती जेको कोइटा बलोचिस्तान जिते किथे मुक़ाबिला खटी आयो, जेको मञल पहलवान कुर्बान होती भुट्टो, खेरो जमाली, दीदार, जानू लुंड कई सिंध में लुंडन ॿिया पहलवाननि कई, दादुलो राव जेको सोनू बिलो खटी, अहिड़ा पहलवान थी गुज़रिया जिन जी हिन दौर में तारीख़ ऐं अंब शीदी, बखर शीदी, होशू शीदी, मटर शीदी, खुदा बख़्श शीदी, रहीम बख़्श शीदी, मूसो शीदी, गुलाम सिंह शीदी, ज़मीर शीदी, सदाम शीदी, रायब शीदी, सालू शीदी। शीदियुनि जा अञा नाला केतिरा वठां। शीदी ना बि न 100 मल थी गुज़री चुका आहिनि, अञा बि शीदी मौजूदु आहिनि। पर इंशा अल्लाह ताला मरसूं सिंध ना ॾेसूं, मरसूं पंहिंजी रांदि ना छोड़ेसूं। मरी वञूं पंहिंजी मल कोन छॾींदासीं, चाहे हुकूमत असां तावन करे ना करे। असां पंहिंजे गैरत जज्बे सां छा न मल जे करे असांखे दुनिया ते पहचान मिली आहे।
असांजे बच्चनि खे तव्हां इहा ई अपील कंदासीं त पंहिंजो घरू ऐं पंहिंजो क़ौमी फन मथा छॾियो, अलाह तव्हांखे कोन छॾींदो। बाक़ी दुनिया जूं कई वॉलीबॉल आहिनि, उन्हनि में ज़ोर नथो लॻे, हिन में सिर जो सौदो, पोइ बि इहा रांदि पोयां आहे, इहा पोयां हुजणु न खपे। हाणे उहे दौर थी विया आहिनि त मलनि खे ड्यूटियूं हुजनि, नौकिरियूं हुजनि, सरकारी सतह ते सरकारी प्रोग्राम में विढ़नि। मेलनि में त हाणे मेला इहे बीमारी जो अञा बि जड़ अलाह तो ॼाणे कॾहिं निकिरे। ऐं मला घणा थीन न थीन, असां ग़रीब आहियूं, असांजी पोयारी कयो वञे। ऐं असांजो रही बख़्शीदी जेको हिन दौर जो तारीख़ी पहलवान थी गुज़रियो, जेके पूरी सिंध जा MN MP वॾेरा सभु सुञाणो, उनजी अॼु ताईं का वरसी कोन थी थिए। बखर शीदी जेको हीरे जो दाणू थी गुज़रियो, उनजी अॼु ताईं का सरकारी तरफ़ां वरसी कोन थी थिए। असांजो सिंध जो सदर पहलवान जानमन बुगटी, उहो वीचारो ऑफिसुनि ते वञे थो जदोजहदनि लाइ, त हुनखे बि प्रोग्राम को ॾियो वञे। बाक़ी मलनि खे रजिस्टर कापियूं उन्हनि खां वठी उहे अञा रजिस्टर थियान न थियान, पर थियान न थियान अलाह तो ॼाणे, पर होसि ताईं असां कापी पुॼायूं। असांजो सिंध जो सेक्रेटरी पहलवान दादन मीरबर, जेको दादू ज़िले जो, जेको ज़रूरतमंद माण्हू आहे, जेको बाक़ाइदे कंहिं बि शइ खां घबराईंदो कोन्हे। असांखे अलाह ते भरोसो, पर इंसान जी सचाई ते भरोसो हूंदो आहे। हू असांजो हिकिड़ो सचो जियालो आहे, हू पहलवाननि जे लाइ सुठो ॻाल्हाईंदो। ऐं कराची में वॾे मां वॾी मलनि जी हमदर्दी करण वारो पहलवान बेराम ख़ासकली, जंहिं बाक़ाइदे पंहिंजे बच्चनि जा हक़ ॾेई बि पहलवानी खे कामयाबु करे कराची जहिड़े शहर में मल पैदा करे उनखे हलायो आहे। बेराम ख़ासकली खे ऐं असांजे सिंध जा पुराणा पहलवान, ऐं जेका पहलवान अब्दुल कादर मेतलो, जेको प्रोफेसर खेरपुर ज़िले जो, जेको तमामु भले इख़लाक़ जो मालिक, ऐं मोहरम मजीदाणो, ऐं फुल तगियो फुल, मामन खान फुल, ए फुल तारीख़ी पहलवान शीदी नांगर थी गुज़रिया आहिनि, पर का बि सरकारी सतह ते इन्हनि जी पोयारी न आहे। मुंहिंजी पूरे सिंध जे पहलवाननि सां मुंहिंजी इहा अपील आहे त पंहिंजे हक़नि जे लाइ जाॻो, पंहिंजे हक़नि जे लाइ जाॻो। उहो टाइम अचे पियो, पंहिंजा हक़ कोन वठंदा, बुख मरी वेंदा। रोडनि ते निकिरो, पेटनि ते पथर ॿधो, पर हक़नि जे लाइ आवाज़ु उथारियो। पाण न पंहिंजा बच्चा सुखिया थियनि। ऐं अवल असांखे इहा ॻाल्हि आहे त हिन दौर में असांखे 10 ॾींहं थिया आहिनि वेही रहिया आहियूं, असांखे राशन पाणी बि कोन्हे, असां ग़रीब माण्हू आहियूं। पर अलाह जो शुक्र आहे, दुकान वारे केर, पर दुकान बंदि थिया आहिनि, कुझु हलाए, पर असांखे सरकारी सतह ते का न का मदद कई। असांजे सिंध जो MN MP सादिक अली मेमण, साईं एजाज शाह शिराज़ी, अरसलान बुरोई, बाक़ाइदे जेका बि हुकूमतूं पार्टियूं आहिनि, ऐं जेका बि असांजा सिंध ज़िले ठठे जा सियासी माण्हू आहिनि, ऐं पूरी सिंध जा आहिनि, उन्हनि सां असांजी अपील आहे त जेका बि जिते आहिनि पंहिंजे हक़नि सां ग़रीबनि खे राशन पाणी ॾिनो वञे। साईं मुराद अली शाह खे मुंहिंजो ॿिन्हिनि हथनि सां सलाम, जे लॉकडाउन हिकिड़ो मिसाल करे छॾियो। सिंध अमड़ हमेशह पहिरीं तारीख़ ॾींदी आहे, पोइ ॿिया जाॻंदा आहिनि। इहा असांखे तारीख़ जी वॾी ख़ुशी आहे, जे असांजे सिंधियुनि में अलाह साईं एॾी गैरत ॾिनी, जेका पंहिंजनि बच्चनि खे बुख मारे हिन बीमारी लाइ, करोना सां मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहिनि। असांखे वॾी ख़ुशी आहे, ऐं साईं मुराद अली शाह जे लाइ असां ताड़ी वॼाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। ऐं डिस्ट्रिक्ट खज़ानची ठट्टा ज़िला मल एसोसिएशन ऐं डिवीज़न मल एसोसिएशन हैदराबाद जो खज़ानची पहलवान अमीन लासी अर्ज़ु ऐं अपील थो कयां त हिन कोरोना वायरस खे मोह ॾींदड़ साईं अब्दुल्ला शाह, साईं मुराद अली शाह, माफ़ कजां उनजे बाबे जो नालो अची वियो, साईं मुराद अली शाह तमामु वॾी जदोजहद करे तमामु सुठे नमूने सां अॻु में ई हिन कोरोना वायरस ते नज़र रखंदे बाक़ाइदे सिंध में मेला मला अखड़ा हर शइ ते लॉकडाउन करे हिन सिंध खे बचाइण जी वॾी जदोजहद कोशिशि कई आहे। असां हिनखे सलाम पेश करियूं था। ऐं असां मुराद अली शाह ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं सिंध स्पोर्ट बोर्ड, कल्चर सखाफ़त खाते ऐं हर असांजे हिन शौक़ीन वॾेरे ऐं अमीर ग़रीब खे ऐं अपील अर्ज़ु थो करियां त ख़ुदारा हाणे असां मलनि ते बि नज़र विधी वञे। ही तव्हांजे अॻियां अॻियां बीठो आहे पेट्रोल खे पाए पहलवान मतारो शीदी, जेको तमामु वॾा एवार्डी मुक़ाबिला खटिया, तमामु हैदराबाद कुल सिंध मलाखड़े जो हीरो। ऐं जॾहिं मंगे पीर में हिकिड़ो गवर्नमेंट जो बिल्कुलु कुल सिंध जो मलाखड़ो लॻो हुओ, जंहिंमें मरूम अब्दुल्ला शाह सिंध मां मलाखड़नि मां वॾे मां वॾी ट्रॉफी
मुंहिंजे भाउ पहलवान मता रशीदी पेट्रोल बांइ खे ॾिनी, जेकी असां वटि अञा ताईं बि उन जा कुझु हिसा मौजूदु आहिनि। काफ़ी घणो अरसो थी वियो आहे। अब्दुल्ला शाह बिल्कुलु असांजी क़ौमी रांदि मल खे ईअं चाहींदो हो जीअं सिंध में अॼु ॾींहं ताईं असां ॿिए कंहिं बि माण्हू में एतिरी उमेद न आहे रखी। हाणे असीं अब्दुल्ला शाह मां इहा उमेद रखूं था त खुदारा असां मुराद अली शाह मां उमेद रखूं था त खुदारा असीं ख़ानदानी पहलवान आहियूं। पाकिस्तान जो हीरो बखर शीदी, अंब शीदी, शेर शीदी ऐं मर्द मैदान पहलवान रेमबक शीदी, हेॾां पहलवान मतारो शीदी, असीं ख़ानदानी पहलवान आहियूं सदियुनि खां। ऐं केतिरे ई टाइम खां बिल्कुलु असांजा पहलवान इंडिया में वञी मुक़ाबिला। पाकिस्तान जो हीरो बखर शीदी, अंब शीदी, शेर शीदी ऐं मर्द मैदान पहलवान रेमबक शीदी, हेॾां पहलवान मतारो शीदी, असीं ख़ानदानी पहलवान आहियूं सदियुनि खां। ऐं केतिरे ई टाइम खां बिल्कुलु असांजा पहलवान इंडिया में वञी मुक़ाबिला करे आया। असांजे पहलवाननि खे मीर पीर वॾेरा तयारु करे मलू विड़ाईंदा हुआ। पर अफ़सोस आहे उहो हाणे दौरु न आहे रहियो। हाणे दुनिया रोशन थी वई, हाणे दुनिया अॻियां वधी वई, हाणे हर शइ क्लियर थी वई। इन दौर में बि असीं तमामु मायूसी जी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। छाजे करे अॼु बि असांजा हिकिड़े ई घर मां 8 पहलवान मल विढ़नि था। ही ऐं अञा पहलवान अमीन शीदी, हेॾां मुंहिंजो भाउ आहे वॾो पेट्रोल खे भाउ पहलवान मतारो शीदी ऐं अमीर शीदी, इहे 3 ॿार असीं मल विढ़ंदासीं। हाणे मुंहिंजा 4 पुट मल विड़ी रहिया आहिनि, मुंहिंजे भाउ जा 3 पुट मल विड़ी रहिया आहिनि। कुल असीं 9 माण्हू हिन घर मां मल विड़ूं था। असांजे न को ॿी बनीअ, न को नौकिरीअ, न को मज़दूरीअ, सभु कुझु असांजो मल ते ई दारो मदार आहे। ऐं सिंध स्पोर्ट बोर्ड कुझु न्याज़ अली आबासीअ असांजी मदद कई हिन सूरत में त कुझु असांजे मलनि खे बीमारनि खे वज़ीफ़ा मुक़ररु करे ॾिना, जेका हाणे ॾीन पिया थोरा थोरा करे। ऐं इन खां अलावा हीउ जेको मलाखड़ो केटी बंदर में, इहो बि असांखे न्याज़ अली आबासी ॾिनो। ऐं सेक्रेटरी स्पोर्ट बोर्ड सभ खां वधीक मां वधीक असां न्याज़ अली आबासी खे सलाम पेश कयूं था, जे असांजी क़ौमी सक़ाफ़त खे, असांजी सिंधी रांदि खे, असांजे पूरे सिंधी क़ौम खे उजागर कयो। ऐं असां बि इन ई कोशिश में लॻा पिया आहियूं। हे असांजा नंढड़ा आहिनि, असां बिल्कुलु मरण ताईं, आख़िरी पसंदि ताईं हिन पंहिंजी सक़ाफ़त ऐं सिंध खे उजागर कंदे रहंदासीं। ऐं हुकूमत खे खपे खुदारा कुझु असांजे ख़ानदान ते, असां पहलवाननि ते गौर ॾे, पूरे सिंध जे पहलवाननि ते गौर ॾे। ॿिया बि सिंध में कई हीरो आहिनि, के मरी विया, के ज़िंदा आहिनि, के बिस्तरे जे बीमारी जे बिस्तरे ते पिया आहिनि, त के हली नथा सघनि। इन्हनि सभिनि जी मदद कई वञे। ऐं हाणे जेको ही कोरोना जो लॉकडाउन आहे, अॼो को कम से कम 9 ॾींहं असां घरनि में ई वेठा आहियूं। असां हाणे तमामु मजबूरी हालति में आहियूं। ख़ुदा असांखे त ॾे पियो, रुखी सुखी खाऊं पिया, पर गौरमेंट खे अपील खुदारा असां रांदीगरनि जी मदद कयो। असां सिंध जा हीरा आहियूं, असीं पूरी सिंध खे था उजागर करियूं। असां हर मेले मलाखड़े में बिल्कुलु उनखे रोशन कयूं था, मलाखड़ा लॻायूं था, पंहिंजो पाण मदद कयूं था। जीअं नेट जो दौरु आहे, तव्हां असांखे जिते किथे ॾिसंदा हूंदा नेट ते, असां पंहिंजे मदद पाण हज़ारे माण्हू गॾु कंदा आहियूं। गवर्नमेंट असां सां साल में को हिकिड़ो प्रोग्राम ॾिए थी या 2 ॾिए थी। बाक़ी बसि असीं हाणे एतिरो चई